मां ज़ारो कतार लुड़कवान पिया अब्बो एड़े रोंदो पियो वो कुरान अब्बे जा अल्फाज ॿुधी करे मुस्तफा बि ज़ारो कतार रोंदा पिया छो जो हिते मुस्तफा खे पंहिंजे अब्बे अब्दुल्ला जी याद अची वई छो जो मुंहिंजो आका अम्मा आमिना जे पेट में 6 महीननि जा अब्बो अब्दुल्ला दुनिया में वफ़ात करे वियो अम्मा आमिना जे पेट में महबूब वरी जॾहिं महबूब 6 साल जी ज़िंदगी में आया अम्मा आमिना भी दुनिया में वफ़ात करे वई महबूब दुनिया में यतीम थी विया अज तुझो अब्बो जिंदा या अब्बे जो कदर न थई अब्बे जो कदर वनी उन खां जे जो अब्बो दुनिया में ना अज तुझी अम्मा दुनिया में मौजूदा अम्मा जो कदर न थई अम्मा जो कदर वनी उन खां जे जी अम्मा दुनिया में हली न झूनी थिए ज़मीन न पोड़ो थिए सिजो इनई मता बिच के हारी दड़ हल्या कदे गाड़ा लोट त कदे मड़ा मुकाम में ही वारी संदा कोट अडियो अडी दे केतरा पखने पोगी लगी आईड़ी जो पखी पकल पोख छड़े हल्या यार अजो अब्बे जो कदर न थई अजो अम्मा जो कदर न थई अब्बे जो कदर न के थींदो आ जो अब्बो दुनिया में हलियो वियो अम्मा जो कदर न के हूंदो आ जी अम्मा दुनिया में हली वई मुंहिंजो महबूब 6 साल जी जिंदगी में आया अम्मा आमिना भी दुनिया में वफ़ात महबूब अम्मा आमिना सा पूरो महीनो मदीने शरीफ जे अंदर रहा अम्मा आमिना सा रही करे वापसी में अम्मा आमिना जी तबीयत खराब थी वही दुनिया जे अंदर मां अर्ज पे कयो त मुझे आका फरमायो त दुनिया वारो मां मोहम्मद जी अम्मा जिंदा हो जे मां मोहम्मद अम्मा जी एडी खिदमत कया जो मां मोहम्मद नमाज में हो जा मां मोहम्मद जो सजदो हो जे हां हेदे मुखे अम्मा सड करे आ ओ पुट मोहम्मद हेदे तया मां मोहम्मद नमाज के भली करे अमर जे कदम में गिरी पवी तू उन अम्मा के नाराज कंदो अरे तू उन अब्बे के नाराज कंदो अल्लामा अब्दुल शकूर दीनपुरी पंहिंजे किताब खुतबा ते दीनपुरी में वाक़ियो लिखियो पंजाब जे इलाइक़े में